नादरीन तव्हां ॾिसी रहिया आहियो शाइन टीवी न्यूज़। ख़बर शामिल कयूं था। गोड़ गुलमन मार लौंगण में जशन मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश ऐं जज़्बे सां पिणु मल्हायो वियो। मौलवी नयन नाथख़ाननि वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सील पहुचूं था असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे शाहिद नवार जी। शाहिद नवार, छा तफ़सील आहे? जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां था। ॻोठ गुलमन मार लौंगणी ते शाहबाज़पुर में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे शान ऐं शौक़त सां मल्हायो वियो। ख़ुसूसी ख़िताब उस्ताद मौलाना मौला बख्श मार सिकंदरी कयो। उस्ताद जानवन मार सिकंदरी ख़िताब कयो। उस्ताद मौलाना गुलाम यासिन मार सिकंदरी ख़िताब कयो ऐं ख़ुसूसी नात ख़ान अब्दुल हकीम मलिक, असद अली लगारी, वली मोहम्मद मार, अब्दुल रईफ़ ओवैसी ऐं नज़रो अहमद मीर, मौलूद शरीफ़ चया। आख़िर में लंगर भी तक़सीम कयो वियो।